साईं हुन लाखानी साहब वाइदो करे हो त साईं मां तव्हांखे सिहत कार्ड ॾींदुमि। सिहत कार्ड बि हिन मां कोन मिलियो आहे। हिनखे 4 महीना थी विया आहिनि, राब्ता कयल राब्ता मिले नथो। किथे आयो हुन लाखानी? किथे राब्तो कयो? हिते आयो पाण आयो, उन पंहिंजो कार्ड कोन मिलियो। हा हीअ बि तव्हां ॾाढो तव्हांखे सम्झ में अचे पई। हुन लाखानी जेको वाइदो करे चुको PTI जी तरफ़ां त अव्हांखे इंसाफ़ सिहत कार्ड ॾींदासीं, पर उहो 4 महीने गुज़रण बावजूदि बि वाइदो वफ़ा इंसाफ़ बेइंसाफ़ी मौजूदु आहे। त ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं बेइंसाफ़ी थियूं? उहो वरी हुन लाइ हाणे चवनि था त इहो त असां जेको सिहत कार्ड आहे न उहो सिंध में स्टार्ट कोन कयो आहे, छो जो चई असां इहा बजट सूबनि खां हिसो मिलाए करे उहो सिस्टम ठाहिणो हुयो सिस्टम, पर उहो चई सिंध गवर्नमेंट नथी करे उहो सिस्टम। सम्झो सिहत कार्ड लाइ को बजट असांखे नथी ॾिए हिसो, त इन करे असां सिंध में मुश्किल गुज़ारिश रखी पैदा थी थिए। कहिड़ी कहिड़ी बीमारियूं मौजूदु आहिनि जंहिंसां मुश्किलात जो हवालो साह जी तकलीफ़ इहा ई आहे त फेफड़नि जी। हाणे त वरी उथण वेहण खां बि हलाक आहियूं थोरो, उथण ॾाढो प्रॉब्लम आहे, सम्झो न। हा उहो धड़ बि हाणे नथा खणी सघूं, माना उहो न आहे ताक़त हाणे हितां उथे माण्हू या ईअं करे उथे काई हो न आहे, सम्झो न। हाणे मां थोरो ॿाहिरि सुर में हितां ई छिकी तकलीफ़ ई थी ॼण, हाणे जोड़नि में माना ॼण थी वियो आहे। अलहमदुलिल्लाह शुक्र। असां त आयासीं तुंहिंजी शादी कराइण जे चकर में, पर असां जेको आहे सॼी दुनिया ॾिसे पई, असां गुज़ारिश कंदासीं शादी छो न कई आहे, शादी थिए हिन जा वरी ॿार बि को घटि में घटि आलम चने खां पोइ जे तव्हां ॻाल्हि कई त वरी को सुंदो मां असां त ॻाल्हि भली कई नथो नज़र अचे। शादी बि नथो करे, पर हाणे असल में शादीअ तव्हांखे ॿुधाइनि त मूंसां अहिड़ियूं ट्रेजेडी थियूं, प्रॉब्लम्स अची विया त मुंहिंजा होश ई ख़ता पिया थींदा वञनि। मूंखे कोई हो माना होश ई न हुयो, प्रॉब्लम ॾाढा हुया असां। माना भव में मां तव्हांखे माण्हू रिश्तो नथा ॾियनि। हिन 5 शादियूं कई अथई। हा साईं, मतलब मुंहिंजो जेको तव्हां छो न कयो 5 तव्हांजो डाला भॼी वई भॼी पई वञे बदमाशी ॾिठी किलाशन को ठीकु आहे मटो ठाहे वॾेरो हुजाए जीअं बि सम्झो तव्हां पंहिंजो ॿुधायो, तव्हां छो न कई? असांखे ख़बर आहे प्रोफेसर ऑफरियूं थियूं हिन में को शक न आहे। शादी जा ऑफर थी करे इनकार छो थियो? इनकार छो थियो? ईअं तव्हांखे न चयो तव्हां पंहिंजो मेडिकल करायो? न अल्हम्दुलिल्लाह इएं न थियो। कहिड़ो ख़ौफ़ हो उहो हाणे अलाए ख़बर साईं, उन्हनि खे ख़बर आहे, असांखे कीअं ख़बर पए? रिश्तो तव्हां सां पियो थिए, ख़बर अलाह खे। इनकार तव्हांजो थियो या होॾो थियो? होॾो रिश्ता अचनि पिया, छो पिया वञनि? बसि पोइ अॼु बि वेठियूं असांजो पंहिंजी शादी ख़ुशहाली न हुई। हाणे त करोना आहे, 4 माण्हू वञो शादी करे अचो, को मसलो ई कोन्हे करोना जी वबा में। हाणे त को पैसा ख़र्च करे माली तौर ते मस्तक हाणे त ॾिसो करोना असां भाई ॿुधो थिए नसीब सुंबरो दुनिया जा टूर कयूं, उनमें वॾी मदद कई वई।
नसीब हाँ, कमरो जी उन में ही तो असां ॻाल्हायो भई इकोनॉमी न कई बचाई न हा बसि कुझु खाई विया साईं केरु खाई वियो आहे? जेको माल मैनेजर्स स्टाफ मैनेजर रखिया स्टाफ खाई वियो माल जाम कमायो हा सिंधी सादा माण्हू हूंदा बसि मिड़े हल्को फुल्को मिड़े असां हुन बसि ढके विया थाकियूं हाणे तव्हां बि जे ढकियो था हाणे पछतावा त पैसो ज़ाया थियो। हा इहो त आहे हिन में को शक न जॾहिं तव्हां चओ त जॾहिं माली तौर गुरबत हुई वरी पैसो कमायो वरी पोइ वियो त भला इहो कहिड़ो अलमियो आहे। असांजा आर्टिस्ट अदीब शाइर माली तौर ख़ुशहाल थियनि था वरी वितुलजी वञनि था आख़िर में चवंदा त असांजी सरकार साल पवंदी रहे आख़िर हिते छो था बीहूं अची साईं त एतिरा पी कयो त छो जो महांगाई एतिरी वधी वई आहे हाणे जीअं हाणे मां वटि गाॾी आहे हाणे हुनखे पेट्रोल विझाइण हे हो अंदाज़ो करणु ख़र्च वधाए वधीक आहिनि पगार 42,000 हा ॿुधाए जो बि ख़र्च सम्झो न सो न हाणे त अलॻि शादी थी वई अथनि हा पोइ मक़सदु चवणो आहे त महांगाई ॾाढी आहे असांखे माल रखियो आहे उहा त आहे छो काई वधंदी वेंदी आहे इंटाई वधी घणो ख़र्च कंहिं ते थो अचे गैस ते थो अचे ऑक्सीजन ते थो अचे या मशीनुनि ते थो अचे साईं हाणे ॿुधायो बिजली जो बिल ई मुंहिंजो 50,000 बिल आयो आहे ख़र्च थींदो। हाणे असां 2 महीना 3 महीना त पीआरे न सघिया आहियूं ₹1 रुपयो बिल थी वियो आहे पगार के अलावा का भी इमदाद को नहीं नसीर न आहे के कंपनी या काई कोई स्पॉन्सर वगैरह ॿाहिरों डे पर डे मौक़ो माण्हू माण्हुनि खे सर्दी आहे वो खपाए छॾी न न हाणे के असल में असांजा जेके न हिकु ॿ दोस्त उहो गुज़ारियो हो हिकिड़ो इंग्लैंड में हुयो अगरि मां हिन वक़्तु उन्हनि फ़ोन कया न हू त 10-15 लाख त ईअं मोकिले छॾिया गुज़ारियो हालांकि असां तमामु बहितरीनु सलाहकार हूंदो मुंहिंजो मैनेजर हुयो जेको उन थोरे हर भर फ़ोन करे चयईं त साईं न हाणे न तक़रीबन 15 साल अॻु में ई आहे चयईं त साईं जेको आहे नसीर बीमार आहे ऐं हॉस्पिटल में एडमिट आहे पैसा न अथसि हुन उन महिल 2.5 लख रुपया मोकिलियसि माण्हू क्या कनि था वो खाई विया में न आहे ॿिया खाई विया पोइ वरी तक़रीबन 3-4 ॾींहं खां पोइ मां फ़ोन कयईं घर ॾे उन महिल त पीती थियल हूंदी नसीर भाई क्या हाल है कैसी है तबीयत हॉस्पिटल आ गए क्या हुआ किसने कहा है भाई हॉस्पिटल वगैरह कि ये इस तरह ये बना अरे मैंने कहा आप मेरे से तो पूछते आपके पास मेरा नंबर है नहीं यार ये देखो नाम कितना ये न जा पैसा खाइजी विया समझो नहीं बस अल्लाह ताला माफ़ी ॾे बता दो हाणे छा था चाहियो था हाणे इहो था चाहियूं त कम अज़ कम एतिरी परगोर लाइ माण्हू को मेडिकल जो प्रॉब्लम हल थिए को सपोर्ट थिए कुझु का हेल्प कई वञे सम्झो न सुठी ज़िंदगी गुज़ारे सघो सुठी ज़िंदगी हाणे कहिड़ी हली सघूं कोन था सम्झो हाणे कहिड़ी ख़र्च पूरो थिए हा न कम अज़ कम ख़र्चो त पूरो थिए न साईं ख़र्च इज़त सां पूरो थिए माण्हू ॻाल्हि सिधी सही आहे थी त गवर्नमेंट बि कुझु कोन कयो ऐं ज़ाती मुलाक़ातनि जे बावजूदि केरु कुझु कोन अॼु इहो आख़िरी मैसेज आहे इहो असां ॾिनो आहे सिंध गवर्नमेंट खे 25 साल जंहिंमें जेको आहे ख़ासि करे वज़ीर आला सिंध जूं ॻाल्हियूं जेके नसीर कयूं ऐं असां वरी अदाकारी कई केतिरनि ड्रामनि में कई हा मां साईं तक़रीबन हिकिड़ा शिकारपुर में स्टेज शो कंदा उन्होंने ॿिनि में कई हिते टीवीअ ते पीटीवीअ ते 2 कया एक्टिंग कई हा
ॿ स्टेट ड्रामा ॿ पीटी ड्रामा अवां मुख़्तलिफ़ फ़नकारनि सां गॾु बि झुमरी बणंदा रहिया झुमरू त शौक़ु आहे परफॉर्म कंदा रहियो न अहिड़ी का ख़ासि न रही न हे मौत जो खूह वारा तव्हांखे दावतूं ॾींदा हुया न मां ओॾे वेंदो ई न ओॾे न वियो ॿियो कुझु फ़नकारनि सां गॾिजी परफॉर्म कई ईअं मिड़ी को बदमस्तीअ जी रकाए खिचल या कीअं असां त वेठो आहियूं हा बसि बाक़ी न त ईअं अलहमदुल्ला असांजे लाइ थोरे ॻाईंदा बि आहियो भला ॻाल्हि आहे शौक़ु वेठा अकेले वेठा हूंदा आहियूं त पोइ कंहिं महिल को मिड़ई को गानो अॼु अचे को अहिड़ो गानो ॿुधाए जेको तुंहिंजे पसंदि हुजे ओचितो ओचितो गानो को ॿुधाए ओचितो ओचिते हाणे छा आहे? दिल जले तव्हां यादि कजो त असां वरी गवर्नमेंट ऑफ सिंध खे यादि ॾियारियूं न पाण गाने में यादि उन्हनि खे अची वञे। पाकिस्तान जो असांजो असां सां अहिड़ो गॾु को गानो ॻाईंदो जंहिंमें असांखे बिल्कुलु असल में ही इंटरव्यू आहे पर असां गॾोगॾु असांजे मुल्क जो आहे। मैसेज असांजा मैसेज आहे बेसिकली मैसेज फ़ख़्रु असांजे लाइ आहे हा। असांजे साईं मुल्क जो असां- ही तव्हांखे जेको अलहमदुल्ला इंटरव्यू आहे न ही वरी अहमियत वारो अथव हा। इहो कचहरी इहा कंहिंसां बि मां न कई आहे कचहरी आहे हे दुनिया जी सिंधी इहो इंटरव्यू कंहिंखे मां हिन महिल न ॾिनो दिलि जी आहे ॻाल्हि थी वई छा हे इश्क दुनिया जी सिंधी दुनिया इश्क ताईं ॻाल्हि थी आहे ऐं सही आहे तॾहिं न? बि ॻाल्हि थी आहे छो जो टीवी चैनल त सिर्फ़ु हा साईं फलाणा ईअं गड़बड़ आहे इहा इंटरव्यू आहे ये तो दोस्त आई बेटा पर्सनली friendship जो। ये मजाक में बचपन जा यार होता नसीर जा पहले असां त तोखे सवाल पुछे कोन था अचे थो असांजी बचपन जी यारी आहे सही यारी आहे न त मां असल त सही गवर्नमेंट पंहिंजी मस्ती मौज में लॻी पई आहे ओ इहा ॻाल्हि को आवाम जो ख़्यालु कोन्हे इहा शायदि ॻाल्हि को अहसासु कंहिंजो नथो अलाए छो हा इहा ॻाल्हि इहा ॻाल्हि। सम्झ में ई नथी अचे कजे छा काॾे वञे गवर्नमेंट खे पंहिंजो कंहिंजो माण्हुनि जो अहसासु न को अहसासु माण्हुनि जो न साईं बीमारनि जो त कयो बीमार जो त- दुनिया जो करे माण्हू इलाज मोकिलींदा साईं कोरोना जे लाइ बि जेके ॿ टे इहे प्रॉब्लम्स इलाही थिया आहिनि हुनजी का देखभाल न आहे को माना उहो न आहे बसि अंधे हिनगिरी चोपड़ राज लॻो पियो आहे अंदरि हिनखे चइबो हा। असां त पुरज़ोर अपील पहिरीं बि कयूं हींअर बि कयूं पिया साईं सरदार शाह खे साईं मुराद अली शाह खे जेसि ताईं इंटरव्यू जेको जेको बि ॾिसे पियो उन्हनि सरहंदी वारनि खे बि अपील कयूं था असां जेको कुझु ॻाल्हायो आहे त माना टोटल जेका पघार आहे 42,000 ख़र्चु जेको आहे लखनि में आहे त जेतिरो थी सघे जीअरे क़दुरु कयो जहिड़े करे मरण खां पोइ इंसान हीअ दुनिया में जेको बि आयो हलियो वेंदो पोइ हथ हणण में फ़ाइदो कहिड़ो हलिणो त सभिनि खे आहे सभिनी खे आहे। अलाह तव्हांखे हयाती ॾे असांजी माना दुआ आहे सिहत लाइ दुआ कंदा कहिड़ो आख़िर में को पैगाम। को पैगाम गानो कोन था ॿुधायो को पैगाम ॾियो हा साईं गानो हाणे असांजी दिलि ई नथी थिए हा, की दिलि आज़ाद ई पई दिलि अंदरि टुटो पियो मोह आहे दिलि टुटो आज़ाद ई पियो पई आहे असांजी दिलि में ओ हीअ दिलि अंदरि मुई पई आहे मोई पई सफ़ा असां पोइ मैसेज अहिड़ो ॾियो त भई तड़पाईंदड़ मैसेज इहो आहे हिन दौर में त पाण ई हिकिड़ो अगरि दुनिया में सबक़ु हासिल करे सघंदा त हिक ॿिए जी मदद कयो असद भाउ का ॻाल्हि चवणु चाहींदो को मैसेज मां बसि कुझु कोन थो ॻाल्हाए सघां जेको कुझु ॻाल्हायो आहे अदा नसीब पाण सभु कुझु ॻाल्हाए वेठो आहे अदा एजाज़ ॻाल्हाए वेठो आहे तव्हां महिरबानी असांखे महिरबानी महिरबानी भाईजान नसीर भाउ जी खोड़ सारी दिलि जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं यकीननि नसीर भाउ जे ॻोड़नि में जेके नसीर भाउ जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं नसीर भाउ जे अखियुनि में जेके ॻोड़ा उन्हनि असांखे बि शर्मसार कयो आहे परेशानी जो सबबु बणायो आहे त असीं दिलि उन वांगुरु गॾिजी रोअण ते मजबूर पई थी पर असीं पंहिंजे ॻोड़नि ते असद एजाज़ असां बि ज़ब्त करे हिनखे वेठासीं त पोइ हिते शायदि रोअण वारो माहौल थी वियो आहे अहिड़े क़िस्म लीजेन माण्हुनि खे रोईंदे ॾिसी उन्हनि जी सार न लहूं असांजी क़ौम ते या असांजी सरकार ते बेसिकली क़ौम त असांजी हिन महिल ताईं मुश्किलातुनि जे वरचल आहे सॼो माण्हू अॻे ई ॾुखनि ऐं परेशानियुनि जे वरचल आहे सरकार जेके अॻे पंहिंजी बजट आहे जेके उन मां नसीर जो असांजे रीजन जी मदद थियणु खपे उनजी मदद नथा कयूं त यकीन असां सरकार जे लाइ सभिनि जे लाइ बाहिस शर्मिंदगी आहे
ऐं असां सभिनी खे हाणे घटि में घटि नस्ल जी ईमानदारी सां मदद करण जी ज़रूरत आहे। अलाह